नाज़िन कड़ियो गवरवासी नौजवान मसइलनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॾिसूं था मलक असराही जी ही रिपोर्ट। कड़ियो शहर जा रवासी ऐं कड़ियो सोशल वर्कर फोरम जा मेंबर असां चूंडियल नुमाइंदनि खां DC साहिब खां कंपनी जे एडमिनिस्ट्रेटर साहिब खां असां इहो मुतालबो था कयूं त असांजूं एप्लीकेशनूं तव्हां सां रिलेटेड सबमिट आहिनि सिहत जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां, जंहिंमें एम्बुलेंस असांजो मुख्य इशू आहे। एम्बुलेंस न हुअण जे करे वेझड़ाई में काफ़ी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। असां वरी बि अर्ज़ु था करियूं त एम्बुलेंस असांखे जेतिरो थी सघे जल्द मुहैया करे ॾिनी वञे। हीअं त ही जेके कड़ियो जा नौजवान आहिनि सोशल वर्कर, ये केतिरे ई अरसे खां हर मामले ते ख़ासि करे जेका एजुकेशन जो मामलो आहे, हेल्थ जो मामलो आहे, सरापा एहतजाज आहिनि, पर हिननि जी अञा ताईं कंहिं बि वहार न लधी आहे। असां मुसलसल जेको सो एहतजाज बि कयासीं, जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि सां बि मिलियासीं। असांजी जेको हिन तक जा हिकिड़ो MP MLA साहिबा मिनिस्टर बि आहिनि, उन्हनि सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि, पर उन्हनि बि असांजी हिन ॻाल्हि जो को बि नोटिस न वरितो आहे। राव साहब, हेमिंदा मिर्ज़ा साहब ऐं ख़ासि करे आयल फील्ड जेका हितां जी इंतज़ामिया आहे उनखे अपील था करियूं त सरकारी अस्पताल में एम्बुलेंस वारो मसइलो जल्द हल करे ॾिनो वञे ऐं कॉलेज जो जेको कमु रुकियल आहे, जेको 10 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, उहो बि जल्द मुकमल करायो वञे। हितां गर्ल्स स्कूल जेको आहे उनखे अपग्रेड बि कयो वञे। उन जी बिल्डिंग जेका आहे बिल्कुलु ज़बून आहे, उहा बिल्डिंग असांखे दोबारा तइमीर कराए ॾिनी वञे।